अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया नसूला डायरी नौशर फिरोज़ खान। असांजे साम्हूं हिकु किताब रखियल आहे सोझियल दो सुभान। हीअ लतीफ़िया ते लिखियल किताब जंहिंमें शाह लतीफ़ जे बेतनि जो रूहानी ऐं फ़िक्री ब्यास लिखियल आहे। किताब जो लेखक सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा मंगणे जो ख़ादिम फ़क़ीर जन आहिनि। जॾहिं मूं किताब जो पहिरियों सुफ़ो खोलियो त मूंखे जेको आहे सो हिकु बेत पढ़ण लाइ मिलियो। बेत आहे खाउड़ियुनि खफ़ीअ सोझियल दो सुभान, आशिक़ अहिड़े अखिरें लंघिया ला मकान। हुअ में गरजी हू थिया बाबू जे बिरयान, सभोई सुभान आयो नज़र उन्हनि जे। सुरखाउड़ी जो ही बहितरीन बेत ऐं कोशिशि कंदुसि त हिन जी तशरीह करे वठां।